सब खां पहिरीं आऊं असांजे मेज़बाननि वॾेरो शेर मोहम्मद शहणू ऐं अरबाब शहणू ऐं ॿियनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहिनि जिन पंहिंजी ज़मीन ते एॾो शानदार प्रोग्राम करे हेतिरनि दोस्तनि खे घुराए असांजी मेज़बानी करे असांजी इज़त अफ़ज़ाई कई। उन खां पोइ सभ खां पहिरीं वॾेरो मोहम्मद सालिह ब्रह्माणी साहब जो शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हीअ सॼी महफ़िल मचाई आहे, जंहिंजे करे हीअ सॼी महफ़िल मची आहे। डॉक्टर सिकंदर शोरो साहब जेको असांजे PS 82 ते कोठड़ी मांझंद तक ते उम्मीदवार आहे, आऊं उनजो बि शुक्रगुज़ार आहियां जो अॼु असांखे साथ ॾेई हिते आया। उन खां पोइ आऊं जंहिं मुहावरे सां हमेशा हिकिड़े शख़्स खे सॾींदो आहियां वरी तव्हांजे अॻियां बि दोहरायां थो। मलिक चंगेज़ ताड़ी ताड़ी थी वञे ज़ोरदार। मलिक चंगेज़ ओ मलिक आहे जंहिंखे आऊं हमेशा चवंदो आहियां त अलाह साईं फिरौन जे घर में मूसा पैदा कयो आहे। ताड़ियूं ज़ोरदार ताड़ियूं बेशक। हज़रत मूसा बि परवरिश वरती फिरौन जे घर में ऐं उन ई फिरौन खे चैलेंज करे ऐं उन जी सल्तनत जी तबाही कई। मूंखे यकीन आहे त मलिक चंगेज़ जे तव्हांजो उम्मीदवार आहे त ही जेको भोतारी निज़ाम आहे इन जो ख़ात्मो बि इन जे हथां थींदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। असीं कराची वेंदा आहियूं, इस्लामाबाद वेंदा आहियूं, असां सां माण्हू अजीब ग़रीब नोयत जूं सवाल कंदा आहिनि। बाबा सिंध में वाइल्ड लाइफ जो हिकिड़ो सेंचुरी आहे जेका कोहिस्तान में आहे, जिते हरण सरह गड उहे महफ़ूज़ आहिनि, उन्हनि जी वॾी परवरिश थी थिए। आऊं उन्हनि माण्हुनि सां उते तकरार कंदो आहियां त जिते जानवरनि जो त ख़्याल थो कयो वञे पर इंसान कहिड़ी ज़िंदगी न गुज़ारीनि उन ते मूंखे रहम थो अचे। इंसाननि जे लाइ रस्ता बि बंदि, इंसाननि जे लाइ पीअण जो पाणी बि बंदि, इंसान जे लाइ ॿारनि बि बंदि, पर हुननि जे लाइ जेको आहे सो जानवरनि जी ज़िंदगी। आऊं चवां थो त सभ खां पहिरीं सिंध में इंसाननि जी ज़िंदगी अहम आहे। इंसान हिननि खे असीं इंसान बनायूं। ही माण्हू जेके असां खां पुठिते पोयल पियल आहिनि, जेके असांजे घटि में घटि ॿियो न त कोटड़ीअ जेतिरी त इज़त इख्तियार कनि, कोटड़ीअ जे माण्हुनि जेतिरी त तरक़ी हासिल कनि, हिननि माण्हुनि जी तरक़ीअ जा रस्ता बंदि रखियल आहिनि। छो त उन्हनि भौतारनि मूंखे अॼु न 2-3 ॾींहंनि खां 2 लफ़्ज़ ॾाढा दिलचस्प लॻा आहिनि। हिकिड़ो त आम रवाज थी वियो आहे हाणे हिते सिंध जे अंदरि त असांजा जेको मुखालिफ़ आहे हुनखे नालो था चवनि भोतार। ऐं ॿियो लफ़्ज़ हिते मूंखे मालूम थियो त भोतारनि जा जेके अॻुवान था चवनि उन्हनि खे वाठा थो चयो वञे। ताड़ी ताड़ी ज़ोरदार। ये ॾाढा दिलचस्प लफ़्ज़ आहिनि त हिते असां सिखियो आहे त भोतार हिकिड़ो भोतार ऐं ॿिया वाठा आहिनि।
भोतारनि ऐं वाठनि हिते जे माण्हुनि जो जीअण मुश्किल कयो आहे। भोतारनि ऐं वाठनि हिननि जे माण्हुनि जे तरक़ीअ में रुकावट जो सबबु आहिनि। इन्हनि भोतारनि ऐं वोठा वाठनि जे निज़ाम खे हाणे ख़तम करण जो वक़्तु अची वियो। हिन ज़िले में 2002 खां वठी मलिक चंगेज़ बि असां सां यको उन वक़्त खां वठी गॾु आहे। इन भोतार खे निज़ाम ऐं वाठनि जे निज़ाम जेको ठेकेदार जे मातहत आहे उनखे चैलेंज करे असां शुरूआत कई आहे। इनशा अल्लाह 2018 उन्हनि जो आख़िरी दंगल थींदो। वरी हिते अची इहा मालूम थियो, मूंखे एतिरी शायदि मालूमात न थी त हिते जो जेको नुमाइंदो आहे उहो को वाठो आहे ऐं उहो बि शराब जा गुता वठंदो आहे, शराब जा गुता हलंदो आहे। असांखे ख़बर कान हुई, असां सम्झो त को हिंदू आहिनि उहे पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि, उन्हनि खे सुधरियल हूंदा आहिनि। ख़बर पई सुधरियल छा हू त शराब विकिणी कंदो। ख़्यालु कजो शराब खां बि बचिजो, उन्हनि जे पैसनि खां बि बचिजो। मथां तव्हांखे को कूड़ो सचो शराब पीआरे तव्हांखे बेहोश न करे वञनि, या के नकुली पैसा ॾेखारे को ठगी ठोरी न करे वञनि। असां वॾे में वॾो जे पंहिंजे तरक़ीअ जो प्रोग्राम ॿुधाए सघूं था। असीं चाहियूं था त हीउ जेको इंसाननि जो पाण में रब्त आहे उहो रस्ता ॻंढिजनि त माण्हू इंसान थियनि, माण्हू तरक़ी कनि। रस्ता ॻंढिजंदा त सभु शइ ठहंदी। काफ़ी वक़्त ताईं त मोल ते बि रस्तो कोन हो, अॼु मोल ताईं आयो आहे त बाक़ी कोहिस्तान जे इलाइक़नि में बि रस्ता थियणु घुरिजनि। माण्हुनि खे सफ़री सहूलियतूं हुअणु घुरिजनि, माण्हुनि खे पीअण जो पाणी हुजे इहो आहे। ऐं हिते रोज़गार जा सवें हिते रेती आहे, बजरी आहे, मार्बल आहे, इहे सभु शयूं आहिनि। उन हर हिक खे मौक़ो मिलणु घुरिजे। हर जेको ग़रीब हर उहो राज जंहिंजे इलाइक़े मां थो निकिरे उन्हनि खे मिलणु घुरिजे, वाठनि खे न मिलणु घुरिजे। उनजे लाइ निहायत ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे वोट खे आज़ादु करियो। तव्हांजो वोट तव्हांजो ग़ुलामी आहे ऐं तव्हांजे ग़ुलामीअ जो सबबु आहे, छो त तव्हां आज़ादु वोट नथा करियो। उहो उन करे उहो तव्हांखे हर वक़्तु वोट तव्हांखे ग़ुलाम रखे थो। तव्हांजे ग़ुलामीअ ते पहिरीं वाठा मुक़ररु थियनि था, उन खां पोइ जेको आहिनि सो भोतार मुक़ररु थियनि था। ही जलसा जुलूस सभु सुजाॻीअ जो रस्तो आहिनि, ही सभु सुजाॻीअ जो रस्तो आहिनि। पर असली तव्हांजी सुजाॻी ऐं तब्दीली जो सबबु तव्हांजो वोट बणिजी सघे थो जे तव्हां खुली पंहिंजी राय जो इज़हार न कयो ऐं पंहिंजे वोट खे इस्तेमालु न कयो त पोइ असीं कोन सम्झंदासूं त तव्हां बि का तब्दीली चाहियो था। जाम शुरू इताद, जाम शुरू इताद जिंदाबाद। जंहिंमें वॾेरो मोहम्मद सालिह ब्रह्माणी भाई, डॉक्टर सिकंदर शोरो भाई, मलिक चंगेज़ खान भाई, आऊं बि आहियां। असां सभिनी गॾिजी बुनियादी तब्दीलीअ जो प्रोग्राम रखियो आहे त माण्हुनि खे कोटड़ीअ जी अवाम खे बि आज़ादु कराईंदासूं, जामशोरे जी अवाम खे बि आज़ादु कराईंदासूं, मांजद जी अवाम खे बि आज़ादु कराईंदासूं ऐं कोहिस्तान जी अवाम खे बि आज़ादु कराईंदासूं। डॉक्टर सिकंदर शोरे साहब हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि कई। उहा इहा ॻाल्हि कई त हुन हिकिड़ो मलिक साहब जे हिकिड़े वाठे
हिकिड़ो वॾो बंगलो बि ठाहियो आहे पर खेसि बंगले ते वेहण जी इजाज़त न आहे, छो चवनि था कि जिन भूत आहिनि। अदा कब्रिस्तान जी ज़मीन ते कयो अथसि, लाश ज़रूरु ईंदसि राति जो ॾेजारण। जोरदार ताड़ी वॼायो। कब्रिस्तान जे कयो अथसि, ॿियो को डपु कोन्हे। ज़रूरु जेके अंदरि पूरियल हूंदा या उन्हनि जा हूंदा उहे माण्हू ईंदा त सही न, ज़रूरत पवंदा। असुल ॻाल्हि उहा आहे, न रुॻो इहे कब्ज़ा कब्रिस्ताननि ते आहिनि। असांजे पार्टी जे केतिरनि ई दोस्तनि इन लाइ शानदार जिदोजहद कई, उन्हनि खे कूड़ा सचा केस हणी माण्हुनि खे पोइते हटायो वियो ऐं ज़मीनुनि ते वरी वाठनि जे ज़रिए उहा कब्रिस्तान जी ज़मीन खे पैसनि सां विकियो वियो। हाणे वरी अची जाम शोरे जे यूनिवर्सिटियुनि खे लॻाइनि। सिंध यूनिवर्सिटी जी ज़मीन उन ते कब्ज़ो, मेरान यूनिवर्सिटी उन जे ते कब्ज़ो, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी उन जे ज़मीन ते कब्ज़ो। माण्हुनि खे विहारे पोइ वरी इहा था कनि। असांखे अफ़सोस इहो थो थिए, हिकिड़ो त यूनिवर्सिटियुनि जे कब्ज़नि जेके असांजा इदारा आहिनि, जेके असांजी तरक़ीअ जा रस्ता आहिनि, उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो थो वञे। पर उन में जुडिशरी जो किरदार बि सवाली आहे। अदालत बि उन्हनि खे इंसाफ़ नथी फराहम करे जंहिंसां उन्हनि जी मुश्किलातूं दूर थियनि। हिते अचण सां तव्हांजे शहर में, तव्हांजे ॻोठ में अचण सां वरी मोहम्मद सालिह ब्राह्मणी जे लाइ मुंहिंजी इज़त अञा वधी वई। मूंखे ख़बर पई त माण्हुनि जी हुन सां केॾी मोहबत आहे। कंहिं बि ज़ोर ज़बरदस्ती, कंहिं बि लंडे पांटे, कंहिं बि हुन जे ज़रिए हुन सां माण्हू मोहबत कोन था कनि। हू माण्हुनि जे दिलनि ते राज करे थो। इहो यकीनन इहो असांजो बि इहो ई मक़सदु आहे त असीं सियासी नुमाइंदा जेके उहे हुजनि जेके माण्हुनि जे दिलनि ते राज कनि, माण्हुनि जा मसइलनि खे घटाइनि। इहे ई गुज़ारिशूं आहिनि। 5वीं तारीख़ विच में 22-23 ॾींहं आहिनि विच में, उन ते महिरबानी करे कंहिं बि तरह सां सीट जी गाॾियुनि में चढ़ी पोलिंग स्टेशननि ते पहुचो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं पंहिंजे जीअं अॼु तव्हां जलसे में तव्हां पंहिंजी इज़हार कयो आहे, हथ खयां आहिनि, ईअं ई पंहिंजे वोट हणी इस्तेमालु करे, वोट जे हक़ खे इस्तेमालु करे तव्हां ख़ुदारा इन में पंहिंजो इज़हार करियो त तव्हां इन ग़ुलामी खां बेज़ार आहियो, तव्हां आज़ादु थियण था चाहियो। इंशाअल्लाह ताला इन्हनि सरदारनि ऐं भोतारनि खे असीं अहिड़ी शिकस्त ॾींदासूं जो ॾींहं ॾिसंदा। बाक़ी जेके बि हिननि जा माज़ीअ में तरीक़ेकार इलेक्शन में रहिया आहिनि, ठुड़क ठॻीअ वारा, ठुड़क ठॻीअ खां बि बचिजो। तव्हां ॼाणंदा हूंदो हिननि जी ठुड़क ठॻी। ठुड़क ठॻी कीअं कंदा आहिनि। अवां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। आउं निहायत शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो। ऐं ॿियनि घणा दोस्त स्टेज ते वेठल आहे, हुननि जा नाला त कोन वठी सघियसि, पर वरी बि आउं दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। नाला कोन थो वठां, आउं तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।